मेड़ तालके समेत शहर में चोरन फोरन जो राज बरकरार हिन हवाले सां वधीक तफ़सील जे लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे अवामी न्यूज़ जो रिपोर्टर फ़ारूक महर। जी फ़ारूक, तफ़सील खां आगाह कजो, छा तफ़सीलात आहिनि? जी, मेड़ तालके समेत शहर में चोरूं फुरूं रुकिजी न सघियूं। जॾहिं त ए सेक्शन थाणी हद मां पहिरियों चोरी जो वाक़ियो फरीदाबाद जो सहाफ़ी नादर चांडियो पंहिंजे पुट जो इलाज कराइण लाइ मोटरसाइकिल ते सरकारी अस्पताल गम्स अस्पताल पहुतो। जॾहिं गाॾी वापसि करण लाइ पहुतो त गाॾी संदसि गाइब हुई। गाॾी मोटरसाइकिल 2018 मॉडल चाबी चोर आसानी सां काए संदसि फरार थी विया, जंहिं ते सहाफ़ी नादर चांडे एहतजाजनि तौरु चयो त अस्पताल में को बि सिक्योरिटी निज़ाम दुरुस्त न आहे, कंहिंजो का बि शइ महफ़ूज़ न आहे। हिन नाला इदारनि खां लाॻापियल इदारनि खां नोटिस खणण जी अपील कई आहे। ॿिए पासे शहर जे मुख्य रोड इस्लामाबाद मोहल्ला मां फुर्जी अजीब वारदात पेश आई आहे, जंहिंमें हथियारबंद मोटरसाइकिल सवार सराई नवीद हैदर ॻोल्हण खां 5 लख रोक, मोबाइल फ़ोन ऐं ॿियो सामान आसानी सां फुर करे फरार थी विया, जॾहिं त वाक़िए बैदि शहर में ख़ौफ़ वारी सूरत हाल छाइणु आहे। जी महिरबानी तफ़सीलात खां आगाही ॾियण लाइ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।